नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त योम यकजहती कश्मीरनि जे सिलसिले में हाई स्कूल हिंगोरने खां असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी प्रेमचंद, टाउन चेयरमैन मीर अली रज़ा टालपुर हिंगोरनो, हाई स्कूल जे हेडमास्टर गुलाम फारूक बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वाक कंदे माली पेट्रोल पंप ताईं पहुती, जिते हिननि ख़िताब कंदे चयो त काफ़ी अरसे खां कश्मीरनि ते ज़ुल्म थिए पियो। अक़वामी मुतहिदा समेत समूरा आलमी इदारा पिणु ख़ामोश आहिनि। भारतीय जाहिलियत खे रोके कश्मीरनि खे ख़ुदि मुख़्तियार कयो वञे। ॿिए तरफ़ वावडा ऑफिस सिंधड़ी खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं SDO सिंधड़ी सरवर रिंद ऐं वावडा यूनियन जो चेयरमैन ज़ाहिद पवार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली पिणु पहुती हुई। सिलसिलो न आहे 1990 खां वठी सिलसिलो हले पियो, जेको असांजो हुकूमती सतह ते असां हर 5 फरवरी ते योम यकजहती कश्मीर मल्हायूं था। कश्मीर जे अवाम खे इहो ॿुधाइण लाइ, दुनिया खे इहो वाज़ह करण लाइ त असां कश्मीर जी जदोजहद में उन्हनि सां गॾु आहियूं ऐं उन जी आज़ादी ताईं, उन जे पाकिस्तान में गॾिजण ताईं असां उन्हनि जी जदोजहद खे ख़राज तहसीन बि पेश कयूं था। फरवरी जो ॾींहुं योम यकजहती कश्मीर पूरे पाकिस्तान में असीं कश्मीरनि सां गॾु आहियूं ऐं मल्हाए रहिया आहियूं। असां अक़वाम मुतहिदा खे ऐं नाम निहाद ई मोदी सरकार खे ॿुधाइण था चाहियूं त कश्मीरी पाकिस्तान जो बचो कश्मीर लाइ, कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे। इंशाअल्लाह ताला जेको 1947 खां वठी हिकिड़ो मुतनाज़ा इलाइक़ो आहे, असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त हीउ कश्मीरी जेको आहे सो अक़वाम मुतहिदा खे बि ॿुधाइण था चाहियूं त हीउ पंहिंजो हुन फ़ैसिलो कराइनि, हुनखे पंहिंजी आज़ादी ॾियारनि। एहतिजाजी रैली कढी आहे दुनिया खे इहो पैगाम ॾियण जे लाइ त असां पाकिस्तान जा सभु माण्हू, टोटल अवाम कश्मीरियुनि सां गॾु आहियूं ऐं इन जी कश्मीरियुनि ते जेको ॾाढो ई ज़ुल्म थी रहियो आहे भारत जे तरफ़ां, उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं पूरी दुनिया खां, अक़वाम मुतहिदा खां या इंसानी हुकूक जे तंज़ीमुनि खां मुतालबो था कयूं त इंडिया ते पंहिंजो प्रेशर यूज़ कनि ऐं कश्मीर जो मसइलो अक़वाम मुतहिदा जे क़रारदादुनि मुताबिक़ ई हल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।